अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। इस्लामाबाद वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ इक़्तिसादी टीम खे हिदायत कई आहे त मुआशी सुधारनि लाइ हंगामी बुनियादुनि ते जामे एक्शन प्लान तयारु कयो वञे। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ जो नोटिस वठण खां पोइ यूटिलिटी स्टोर्स ते खंड जी क़ीमत मुस्तहकम। यूटिलिटी स्टोर्स ते ख़रीदारी जे लाइ शनाख्ती कार्ड ॾेखारणु लाज़मी आहे। सनअत ऐं पैदावार तर्जुमान जो चवणो त रमज़ान में ओपन मार्केट में खंड जी क़ीमतुनि खे कंट्रोल में रखण लाइ मॉनिटरिंग कमेटियुनि कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ मार्केटुनि खे चेक कयो आहे, जिते खंड सस्ते अघ ते विकामी रही आहे। तर्जुमान जो वधीक चवणो त खंड रिटेल प्राइस ते 85 ऐं होलसेल में 82 रुपया किलो दस्तियाब आहे। कराची MQM हवाले नाहे कई। असलोकन रहवासियुनि जे मुतालबे ऐं रज़ामंदी खां सवाइ मुल्क में किथे बि अलॻि सूबा न ठहंदा। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में अलॻि सूबनि जा मुतालबा थी रहिया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर मरहूम सैयद अब्दुल्ला शाह जे 15वीं वरसी जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हिन चयो त PPMQM मुआहिदे में एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स मुतलिक़ पॉइंट बाबति वज़ाहत ॾेई चुका आहियूं। इमरान हुकूमत सूबनि खे ॿुधण ई छॾे ॾिनो हो। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ कराची पहुची सिंध जा मसाइला मालूम कया ऐं भरपूर तावन जी ख़ातिरी बि कराई। सिंध खे पंहिंजे हिसे खां 50% पाणी घटि मिली रहियो आहे, जंहिं करे पाणी खोट पैदा थी वई आहे। रानीपुर लॻ दराज़ा शरीफ़ में सूफ़ियुनि जे सरताज हज़रत सचल सरमस जे 201 उर्स मुबारक जूं तयारियूं मुकमल थी वियूं। 13 रमज़ानुल मुबारक ते गैर सरकारी तक़रीबात जो आगाज़ ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी तरफ़ां दरगाह जी मज़ार खे गुस्ल ॾेई कयो वेंदो, जॾहिं त सरकारी तक़रीबात जो आगाज़ 14 रमज़ानुल मुबारक ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े उर्स जी बाक़ायदा शुरूआत कंदो। वधीक तफ़सील लाइ असांखे रिपोर्ट करे रहियो आहे गुलन जामड़ो। गुलन जामड़ो मौजूद आहियूं हिन वक़्तु रानीपुर लॻे दराज़ा शरीफ़ में, जिते सचल सरमस जो 201 उर्स शुरू थियण वारो आहे, जंहिंजी तक़रीबात जूं जेके गैर रस्मी सरकारी तक़रीबूं आहिनि उहे सुभाणे खां शुरूआत थींदी ऐं उनजो जेको 14 रमज़ान ते वज़ीर आला सिंध बाज़ार ते चादर चाढ़े उर्स जो बाक़ायदा इफ़्तिताह कंदो ऐं तमामु जेके इंतिज़ाम आहिनि उहे मुकमिल आहिनि। परे परे खां अक़ीदतमंद दरगाह ते पहुची चुका आहिनि। थधे पाणी जूं सभीलूं ऐं ॿिया इंतिज़ाम पिणु मुकमिल कया विया आहिनि। गुलण जामड़ो, कल्याण न्यूज़, रानीपुर। मेयर मां 3 ॾींहं अॻु अगवा थी वियल नौजवान जो लाश हथ, 2 जवाबदार गिरफ़्तार। ख़बर मूजिबि मेयर शहर जे सिटीज़न कॉलोनी मां 3 ॾींहं अॻु अगवा थी वियल 17 साला नौजवान साहिल घांगरो जो लाश गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदाही ते इंडस हाईवे ते खैरपुर नाचन शाह रोड ते ज़रई ज़मीन मां हथ करे वरितो। पुलिस मूजिबि नौजवान खे घुटा ॾेई क़त्ल कयो वियो आहे। हथ आयल लाश खे अस्पताल आंदो वियो, जिते पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त नौजवान जे घर में सोगवार माहौल छायल आहे। पुलिस पारां गिरफ़्तार जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारण जो यकीन ॾियारियो वियो आहे। तंदोलियार B सेक्शन थाणे जी हद माछी होटल वटि केले जे बाग़ मां नामालूम नौजवान जो गोली लॻल लाश हथ। इतला मिलण ते SSP फारूक अहमद बिजारानी पुलिस नफ़री सां वाक़े वारे हंधि पहुची वियो। SSP जो चवणु हो त नौजवान जे खीसे मां का बि शइ नाहे मिली। नौजवान खे निरण में गोली लॻल आहे। जांच कयूं पिया, नौजवान जी सुञाणप नाहे थी सघी। जांच बैदि ख़बर पवंदी त नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे या ॿियो को मामिलो आहे। शाह जी मशीन लाइव स्टॉक खाते पारां शाह जी मशीन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लंपी स्किन डिज़ीज़ वैक्सीन जानवरनि खे बचाइण लाइ कई वई। वेटनरी अस्पताल रानीपुर जे डॉक्टर मंसूर अयूब पंहिंजी टीम मुनवर सोलंकी, मोहम्मद पुनल सोलंकी, जिन ॻोठ फेरोज़ राजपूत ऐं ॿियनि ॻोठनि में ढगिन गाबनि खे लंपी जे बचाव खां वैक्सीन कई। इन मौक़े ते डॉक्टर मंसूर अयूब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लंपी जी बीमारी खां बचाव लाइ रानीपुर ऐं उन जे आसपास वारनि ॻोठनि में 5500 खां वधीक जानवरनि खे बचाव लाइ वैक्सीन कई वई आहे, जेका वैक्सीन जारी आहे। जिन इलाइक़नि में इन बीमारी जूं निशानियूं मिलियूं आहिनि, उन ते कंट्रोल करण जे लाइ कोशिशूं कयूं वियूं आहिनि। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।